त हिकिड़ो त टोटको असां ॾिठो त खीरा वग़ैरह रखी करे इलाज थींदो हुयो, त इहो छा बेनिफिट ॾींदो आहे खीरा रखण? इन खां अलावा कहिड़ो इलाज आहे डार्क सर्कल ख़तम करण जो? डार्क सर्कल खे ख़तम करण लाइ जेको पटाटो आहे, पटाटो चवंदा आहिनि असां सिंधी, आलू उर्दू में चवबो आहे। पटाटे खे जो स्लाइस कटे उनखे थोरा स्क्रैचिस हणजनि छुरी सां, ताकि तो उनजो जूस निकिरे। उहो पंहिंजी अखियुनि जे हेठां लगाए छॾियो, 15-10 मिंट लॻल हुजे तव्हांजी स्किन ते। डेली तव्हांखे हफ़्ते ताईं करणो आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसंदव त तव्हांजा डार्क सर्कल इलाही लाइट थी चुका हूंदा। ऐं ॿियो टमाटो जेको हूंदो आहे न, उनजो स्लाइस कटे तव्हां अखि जे अंदरि त न विझिजो, अखि खां ॿाहिरि ई रखिणो आहे। त बसि उन सां बि तव्हांजा स्पॉट लाइट थी वेंदा, तव्हांजी स्किन ग्लो कंदी। टमाटे जी जूस सां ऐं पटाटे जी जूस सां तव्हां उनखे स्क्वीज करे उहो जूस पंहिंजी कॉटन ते हणी पूरे फेस ते रखियो। जेको आहे डॉक्टर्स, एस्थेटिक डॉक्टर्स अची विया आहिनि, एस्थेटिक क्लिनिक्स अची वियूं आहिनि। इन हवाले सां मां ॿुधायो त जेके इहो फेशियल्स ऐं लेज़र ट्रीटमेंट्स आहिनि, छा इहो बि स्किन जे बेनिफिट ॾियनि थियूं वाकई में, या इन्हनि जा साइड इफेक्ट्स के घणा आहिनि? जेके माण्हू आहिनि उन्हनि खे एस्थेटिक जी तरफ़ वञणु घुर्जे या न वञणु घुर्जे? मुंहिंजे ख़्याल में एस्थेटिक जी तरफ़ वञणु घुर्जे, छो त ही जेके शयूं आहिनि जल्दी तव्हांखे रिकवर करनि थियूं, तव्हांजी शयुनि खे जल्दी सॉर्ट आउट करनि थियूं। ऐं बाक़ी त जेको अफोर्ड करे सघे थो उहो वञे, ऐं जेको चाहे थो त मां घरेलू टोटकनि सां भले देरि लॻे आराम सां, त उहो घर में वेही आराम सां उन शयुनि खे सही करे सघे थो। घरेलू जेके रेसिपीज आहिनि असांजूं किचन जूं, ऐं इन खां अलावा अहिड़ियूं मेडिसन, अहिड़ियूं क्रीमूं वठो जेके तव्हांखे ख़बर हुजनि त इहे मयारी आहिनि, जेके तव्हांखे सूट करनि थियूं तव्हांजे फेस ते या तव्हांजी स्किन खे सूट नथियूं करनि। सिर्फ़ फेयर करण लाइ माण्हू हूंदा आहिनि त असां अच्छा नज़र अचूं, त उन चक्कर में बिल्कुलु बि न पइजो। स्किन ग्लो करणु खपे, स्किन सुठी हुजणु खपे। सुठो हिकिड़ो मूंखे यादि ॾियारे छॾियो आहे, मां ज़रूरु अव्हां खां सवाल करणु चाहींदमि त असां वटि वरी ॻोठ में या काफ़ी अहिड़नि इलाइक़नि में वरी हिकिड़ियूं फॉर्मूला क्रीम्स ठाही वेंदी आहे रंग खे भूरो करण जे लाइ। एतिरो मायूं हणंदियूं आहिनि जो पोइ वरी हुननि जी स्किन तमामु घणी डैमेज थी वेंदी आहे। थोरो इन हवाले सां ॿुधायो त फॉर्मूला क्रीम जो अक्सर केतिरो जेको आहे सो असर नेगेटिव आहे, इन जा साइड इफेक्ट्स केतिरा घणा आहिनि? फॉर्मूला क्रीम खे मां बिल्कुलु बि प्रीफर न कंदमि, इन करे जो ही स्किन खे डैमेज बि करे थी ऐं स्किन जी लेयर खे थिन करे थी, ऐं वक़्ती तौर ते तव्हांखे फेयर लुक ॾिए थी। उन खां पोइ अगरि तव्हां इहो हणणु बंदि कंदव त तव्हांजी स्किन ग्रे थी वेंदी। त इन खां बहितर आहे तव्हां जेको मां तव्हांखे इहो ॿुधायो हो न, कॉर्नफ्लोर वारो, एग वाइट वारो, ऐं इन खां अलावा जो बहितरीन टोटको जेको अथव, जेको मां बि यूज़ कंदी आहियां, उहा बेसण में थोरो खीर मिलायो, कचो खीर हूंदो आहे न, कचो हुजे या जेको बि तव्हांजे अवेलेबल हुजे, उहो खीर मिक्स करे उनजी पेस्ट ठाहे तव्हां पंहिंजे मुंहं खे चङी तरह मसाज कयो, हल्को हल्को, तव्हांजी डेड स्किन बि रिमूव थी वेंदी ऐं तव्हांजी स्किन ख़ूबसूरत थी वेंदी। जेकी मां हमेशा पंहिंजी बाथरूम में इहे शयूं यूज़ कंदी आहियां, रखंदी आहियां। इहो इलाही बहितरीन नुस्ख़ो अथव, इहो तमामु बहितरीन नुस्ख़ो आहे, खीर ऐं बेसण। इहा त ॾाढी बहितरीन टिप्स आहे त डेड स्किन खे रिमूव करे सघे थी, स्किन ॾाढी ग्लो करे थी। इन खां वधीक ॿियो छा खपे? अच्छा, ॿी ॻाल्हि, पाणीअ जे इस्तेमाल खे अक्सर औरतूं, ख़बर सभिनी खे पाणी पीअणु घुर्जे, पर ओतिरी रिक्वायरमेंट पूरी नथियूं करे सघनि, पाणी नथियूं पीअनि, पोइ पिंपल्स थियनि था, एक्नी थिए थी, स्किन डल बि थिए थी। त इहो बि थोरो ॿुधायो जेके ॾिसंदड़ आहिनि त पाणी पीअणु केॾो ज़रूरी आहे, स्किन खे डिहाइड्रेट रखणु केॾो ज़रूरी आहे? जी जी, दरअसल छा हूंदो आहे, जो असां लेडीज़ खे हर शइ में तकड़ हूंदी आहे, को कमु कंदा आहियूं त असां पाणी जी कुञ लॻंदी आहे, असां विसरी वेंदा आहियूं, केरु पीए केरु वञे, इन चक्कर में पाणी कोन थियूं पीअनि, जंहिंजे करे तव्हांजी स्किन ते पिंपल्स वग़ैरह ऐं स्किन मुरझाइजी थी वञे। जंहिं वक़्तु तव्हांखे उञ लॻे, तव्हां 2 गिलास पाणी या 1.5 गिलास पाणी जेतिरो पी सघो था ओतिरो पीओ, ऐं उनखे पंहिंजी उन में रखो, रूटीन में रखो, पाणी खे बिल्कुलु बि इग्नोर न करिणो आहे। ऐं ॿियो नुस्ख़ो तव्हांखे मां ॿुधाइण थी चाहियां, बनाना जेको कयलु आहे तमामु, जंहिंमें अलाह साईं इलाही शिफ़ा रखी आहे, उहो बनाना जो हिकु पीस मैश करे, स्किन जी ग्लो जे लाइ अथव इहो, स्किन ग्लो करे तव्हांजी, उनखे मैश करे उनखे पूरे फेस ते लॻाए छॾियो। अच्छा। ऐं उन खां 10-15 मिंटनि खां पोइ सुकी वेंदो, उनखे पोइ चङी तरह सुठे पाणी सां, थधे पाणी सां उनखे रिमूव कयो कॉटन सां, तव्हां ॾिसंदो तव्हांजी स्किन शाइन कंदी।
ग्लो कंदी। ओ अच्छा सही। इहो बि मुंहिंजो यूज़ थियल आहे, इहो बि मां यूज़ तो हाणे माना केले खाइण खां गॾो लॻाइणो बि आहे, हा। खाइणो जी आहे, जी, खाओ पीअणो बि, टमाटो खाइणो बि आहे, हणणो बि आहे। अरे वाह वाह वाह, जी, ज़बरदस्त। ठीकु आहे, अच्छा, ही मैडम। जेका कोरियन जी ग्लास स्किन जो अॼुकल्ह जी। ॾाढो ट्रेंड अची वियो आहे, हिन में चांवरनि जो ॾाढो रोल आहे। जी, मतिलबु अॼुकल्ह बिल्कुलु। अहिड़ियूं फेशियल किट्स अची वियूं आहिनि जेके चांवरनि सां उहे उन्हनि जो आहे, उनमें छपियल बि चांवर हूंदा आहिनि, राइस वाटर हा, हणो, राइस राइस। पाउडर हणो। इहो छा मसलो आहे? वाकई में छा चांवर एॾा बेनिफिशियल आहिनि? चांवर आहिनि, इहो बि इलाही टिप्स आहिनि जेके मां हाणे ॿुधाए कोन थी सघां, हाँ। लेकिन मां यूज़ कंदी आहियां।